आज़म अवां खे आगाह कंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त माज़ी में पाकिस्तान खे डिफॉल्टर बणाइण जी कोशिश कई वई। IMF खे फंड रोकण लाइ ख़त लिखिया विया। मुल्क खे डिफॉल्ट थियण खां बचाइण चैलेंज हो। इस्लामाबाद में एक्सपोर्टरनि में एवॉर्ड विरहाइण वारी तकरीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त ॾुखे वक़्त में दोस्त मुल्कनि पाकिस्तान जो साथ ॾिनो। सऊदी अरब, UAE ऐं चीन असांजी मदद कई। उन्होंने चयो त हुकूमत जी अणथक कोशिशुनि सां मुल्क डिफॉल्ट थियण खां बची वियो। वज़ीर आज़म वधीक चयो आहे त हाणे मुल्क जूं मुआशी हालतूं बहितर आहिनि, मईशत मुस्तहकम थी चुकी आहे। संदसि चवणो हो त हिन वक़्तु महांगाई जी शरह सिंगल डिजिट आहे। पाकिस्तान खे तरक्की जी राह ते गामज़न करणो आहे। अवां खे हिकु ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त माज़ी में पाकिस्तान खे डिफॉल्ट बणाइण जी कोशिश कई वई। IMF खे फंड रोकण लाइ ख़त लिखिया विया। मुल्क खे डिफॉल्ट थियण खां बचाइण चैलेंज हो। इस्लामाबाद में एक्सपोर्टर में एवॉर्ड विरहाइण वारी तकरीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त ॾुखे वक़्त में दोस्त मुल्कनि पाकिस्तान जो साथ ॾिनो। सऊदी अरब, UAE ऐं चीन असांजी मदद कई। उन्होंने चयो त हुकूमत जी अणथक कोशिशुनि सां मुल्क डिफॉल्ट थियण खां बची वियो। वज़ीर आज़म वधीक चयो आहे त हाणे मुल्क जूं मुआशी हालतूं बहितर आहिनि, मईशत मुस्तहकम थी चुकी आहे। हिन वक़्तु महांगाई जी शरह सिंगल डिजिट आहे। पाकिस्तान खे तरक्की जी राह ते गामज़न करणो आहे।